सिंध जे नाले वारे फ़नकार सोडल फ़क़ीर जो मढ़ मोरो वेझो अबाणे ॻोठ में मिटीअ माउ हवाले कयो वियो। नवाब शाह जी इस्पताल में बीमारीअ विघे लाॾाणो करे वियल नाले वारो सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर जो मढ़ मोरो वेझो अबाणे ॻोठ में मिटीअ माउ हवाले। सोडल फ़क़ीर मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे नवाब शाह जी इस्पताल में गुज़िरियल राति ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। सोडल फ़क़ीर जो मढ़ ॻोठ लिगारी बिजराणीअ में मिटीअ माउ हवाले कयो वियो। सोडल फ़क़ीर पंहिंजे सुरीली आवाज़ ज़रिए सूफ़ियाणा कलाम ॻाए लखें दिलनि ते राज कयो। सोडल फ़क़ीर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरीअ खे मुनफ़रद अंदाज़ में ॻाए माण्हुनि जूं दिलियूं मोहियूं। सोडल फ़क़ीर जे विछोड़े ते संदसि मदाह ॾुख में वरितल सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर चयो त सोडल फ़क़ीर सूफ़ी बुज़ुर्ग शाइरनि खे बहितर अंदाज़ में ॻायो। वॾे वज़ीर पारां ॾुख ऐं तहज़ीयत जो इज़हार कयो वियो।